नाज़िर शहदाद कोट में सिंध आबाद गार्ड बोर्ड पारां अनाज मंडी में गॾिजाणी मुनक़द कई वई। उन हवाले सजलुता साजिद खरल जी ही रिपोर्ट। नाज़रीन, असीं शहदाद कोट जी अनाज मंडी में मौजूद आहियूं, जिते सिंध आबाद गार्ड बोर्ड पारां माहिवार गॾिजाणी कोठाई वई आहे, जंहिंमें जेको आहे सूबाई अॻवाननि शिरकत कई आहे। इन हवाले सां हिते मौजूद जेके अॻवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। न आबादगारनि खे हारनि खे साईं उहा उजरत बिल्कुलु नथी मिले साईं। हाणे महांगाई तमामु वधी वई आहे। भाण हाणे ॾिसो था त भाण 5000 अलाए 200 रुपया ईअं ॿुधूं था त भाण जो रेट थी वियो आहे साईं। ऐं असांजो ॿिज महांग आहे, तेल महांगो, ॿिया दवाऊं महांगियूं साईं। बसि हारी आबादगार त साईं पूरो आहे, उजरत हुनखे मिले ई नथी। सरकार उपाउ वठे हा त अॼु आबादगारनि जूं ही तव्हां रड़ियूं न ॿुधो आहे। आबादगारनि सां हर मामले में ज़ुल्म कयो वञे थो, भले उहो कणिक हुजे, सारियूं हुजनि, पुटियूं हुजनि, कमद हुजे। को अहिड़ो फसल अची थो वञे जंहिंमें आबादगार खे कुझु मुनाफ़ो थिए थो, न त घणो करे हुकूमत जूं पॉलिसियूं, वफ़ाक़ी हुकूमत हुजे या सूबाई हुकूमत, उहे इहे ई आहिनि त आबादगारनि खे ज़राअत खे तबाह कयो वञे। शहदाद कोट कंबर शहदाद कोट जेको ज़िलो आहे उहो सिंध जी ज़राअत जो अहम हिसो, पाकिस्तान जी ज़राअत चवंदुसि, छो त ॿ अहम फसल कणिक ऐं सारी जेका आहे सा हिते मेन फसल जेको थिए थो, त उहे हिते जा मेन फसल आहिनि। हिते मसइलो हिन वक़्तु कणिक जो मसइलो असांजो वॾे में वॾो इहो आहे त पोएं साल बि सस्ती कणिक 35 रुपया किलो वठी ऐं वरी शहर में अटो 65-70 रुपए में कोन थिए मिलियो। असांजो चवणु इहो आहे त जेको सिंध सरकार रेट अनाउंस कयो आहे, इन ते फिल फौरी ख़रीदारी मराकज़ खोलिया वञनि त हिते जो जेको ज़मींदार खां कणिक जेका आहे सा वरिती वञे ऐं कंज्यूमर खे अटो पहुचायो वञे। मेजॉरिटी जेका आहे असेंबलियुनि में असांजे ॻोठनि जी आहे। असां पाण उन्हनि खे वोट ॾेई उते था वञूं, पर जेके बि असांजा मसइला, इरीगेशन जो मसइलो हुजे, पेस्टिसाइड जो मसइलो हुजे, ऐं ॿिजनि जो मसइलो हुजे, ऐं ॿिया ज़राअत जा मुख़्तलिफ़ मसइला हुजनि या कुदरती आफ़ात हुजनि, उन में को बि का मदद नथी थिए असांजी। ऐं आवाम ई पंहिंजे अलाह जे आसिरे ते पई हले। सिंध आउं त ईअं चवंदुसि त हिकिड़ो मुअल जानवर हूंदो आहे न, हुनखे जंहिंखे जितां वणे उहो खाए। हिन वक़्तु उहा हालत आहे, पर अलाह सिंध खे हलाए पई। बसि दुआ कजो अलाह करे हले। बाक़ी गवर्नमेंट जे तरफ़ां कंहिं तरफ़ां कुझु बि कोन्हे, पर हीअ हूंदी। साईं, हिन जो मक़सदु इहो जेको असांजा मर्कज़ जा उहिदेदार आया हुआ, बॉडी चूंड जे हवाले सां जेका असांजे डिस्ट्रिक्ट कंबर शहदाद कोट जी बॉडी जेका तक़रीबन 20 सालनि खां वठी बहाल नई, उनखे बहाल करण लाइ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट असांजो अब्दुल ख़ालिक खोसो, जनरल सेक्रेटरी ते असांजो जुनेद जरवार साहब खे रखियो वियो आहे, वाइस प्रेसिडेंट ते असांजो नालो आयो आहे गुलाम मुर्तज़ा शहरी जेको आहे सो। इन हवाले सां असांजो हीउ जेको पुठिते पयल इलाइक़ो, हिते असांजी सिंध आबाद गार्ड बोर्ड जी घुरिज तमामु ज़रूरत हुई, जंहिंखे हिन इंशाअल्लाह असांजो चूंड खां पोइ ही जेके बि असांजा उहिदेदार, असांखे उहिदे जी का बि ज़रूरत कोन्हे। असां हिकिड़ो एज़ अ जेकॾहिं मेंबर आहियूं त बि असांजे लाइ वॾे फ़िक्र जी ॻाल्हि आहे त असां हिकिड़ो सिंध आबाद गार्ड बोर्ड जा मेंबर आहियूं। ऐं इंशाअल्लाह जेके बि पाणी जा इशू हुजनि, सारनि जी नाजाइज़ कटौतियुनि जा इशू हुजनि, जेको बि इरीगेशन जा मसइला, ज़राअत सां जेको मसइलो हूंदो, इंशाअल्लाह असां हिननि सां गॾु हूंदासीं। सिंध आबाद खिथर कैनाल के 1996 में मोहतरमा बेनज़ीर जे दौर में खाटी थियो, उन खां पोइ खाटी थियो न आहे। जेका असांजा में खिथर कैनाल में जन्नता, वारा, शाखा, सैफला ऐं खिथर जा टेल जा मुतासिरीन जेका बलुस्तान में असां पाणी पुॼायूं था, हुते एतिरो तकलीफ़ आहे कि ज़राअत जे ॾाढो मुश्किल, ख़रीफ़ में, रबी में, ॿिन्हिनि में मुश्किल थियनि था। असां मुतालबो आबादगारनि सां कठे वेही अॼु मुतालबो इहो ई कयासीं कि खाटी खई वञे ताकी हेठि टेलनि तक पाणी पुॼाए वञे। हिते मौजूद अॻवाननि जा वीचार ॿुधा। कैमरामैन फिदा हुसैन जाफ़रीअ सां गॾु साजिद ज़मीर खरल, मेहरान टीवी न्यूज़ शहदाद कोट।